सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो साथियो ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो, अॼु असां हिकु नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼोको असांजो किसो आहे शहज़ादे ताजल मलूक जो। दोस्तो, ॻाल्हि था कनि त बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो हिकिड़ो बादशाह हुयो, जंहिं बादशाह खे ॿियो त सभु कुझु हुयो पर बादशाह खे औलाद कोन हो। बादशाह राणी जा इलाज, सुतियूं फकियूं, धागा फीणा, छंडा ॾाढा कया, पर बादशाह खे औलाद न थियो। पोइ बादशाह अमीरनि वज़ीरनि जे चवण ते लॻी बादशाह ॿियूं शादियूं बि कयूं। हाणे माना 3 राणियूं थियसि। बादशाह ॿियूं बि शादियूं कयूं, पर बादशाह खे औलाद कोन थियो। हाणे बादशाह जो नयूं शादियूं कयूं त नयनि राणियुनि जी मोहबत में बादशाह अहिड़ो त महू थी वियो जो पंहिंजी जेका अॻी ज़ाल हुअसि, पहिरीं ज़ाल हुअसि, बादशाह उन खे सफ़ा विसारे छॾियो। पहिरीं ज़ाल खे राणी ॾिसे पई, राणी खे ॾुख त थिए पियो, पर छा करे, मुठी बि माठ त मिठी बि माठ, चुप करे वेही रही। रब खे पई ॿाॾाईंदी हुई त रब को सड़ाई करे। अलाह जी कुदरत, हिकिड़े ॾींहुं उहो बादशाह किथां लंघियो त 2 माण्हुनि जे ॻाल्हाइण जो बादशाह जे कन ते आवाज़ पियो। हिकिड़ो ॿिए खे पियो चए त यार ॾिस त बादशाह कहिड़ो त अंधेर कयो आहे, जो अॻी जेका ज़ाल अथसि उन खे विसारे, पंहिंजी जेका ॾाॾे पोटी ज़ाल अथसि उन खे विसारे, धारियुनि खे खणी अखियुनि सां लातो अथसि। बादशाह खे मरणो कोन्हे, भला उन जो बि हक़ु अथसि। भला जे औलाद नथो थिए त उन में उन वीचारीअ जो कहिड़ो ॾोह। बादशाह नेठि मरणो बि अथसि, अॻिते हली ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾींदो। बादशाह जो ॻाल्हि ॿुधी त दिलि में चवणु लॻो त बराबरि, यार चवनि त सही था, इहो आहे त रयता डिॼे थी, साम्हूं त मूंखे खणी केरु कोन थो चए, पर माण्हू त चवनि था न, ऐं चवनि बि हक़ीक़त था। बराबरि हिन वीचारीअ मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मां बेगुनाह खणी हिन जो ॾोह खयो आहे, एॾी सज़ा ॾिनीमांसि। बादशाह खे दिलि सां ॻाल्हि लॻी। बादशाह सिधो आयो महलात में, सिधो महल में आयो। उते अची जेके पंहिंजूं 2 नयूं राणियूं हुअसि, बादशाह उन्हनि खे चयो त अॼु मां कंहिं पासे वञा थो, शिकार ते थो वञा, मुंहिंजो इंतज़ारु न कजो, अॼु मां न ईंदो। ईअं चई बादशाह अॻी राणी जे महल में हलियो वियो। हर हिकु राणियुनि जा महल अलॻि आहे, बादशाह उन जे महल ॾे हलियो। चङे टाइम खां पोइ जो बादशाह हिन वटि आयो त बादशाह खे जो हिन ईंदो ॾिठो त राणी खे ख़ुशीअ मां अखियुनि में पाणी अची वियो त अलाह मुंहिंजी ॿुधी, जो बादशाह खे रहम रूह में पइजी वियो। बादशाह हिन सां मिलियो। बादशाह राणीअ जी सिक ऐं सचाई ॾिसी बादशाह जे दिलि खे बि हिकिड़ो थियो त बराबरि मां बड़ा हिन सां ज़ुल्म कयो। बादशाह राति ते रही, राति राणी वटि गुज़ारी। सुबुह जो वरी बादशाह सिधो दरबार में। हाणे नयनि राणियुनि खे त इहा ख़बर कान त बादशाह काॾे वियो। उन्हनि खे को शक ई कोन, उन्हनि खे इहा ई त बसि बादशाह हिन खे विसारे छॾियो आहे। रब जा फ़ैसिला बि अजीब आहिनि। उन राति ॾाॾे पुटी जेका राणी हुअसि, पहिरीं राणी हुई, उन खे हमल थी वियो। वक़्त ऐं वीर कहलाए तरसंदा न आहिनि, पलकनि मां पहर, पहरनि मां ॾींहं, ॾींहंनि मां महीना, ईअं वक़्तु गुज़रंदो रहियो। आख़िर 10 महीने बादशाह खे उन पहिरीं राणीअ मां 14 जे चंड जहिड़ो पुटु ॼाओ। ॾाढो सुहिणो छोकिरो हुजेसि। उन जो नालो रखियो ताजल मलूक। हर तरफ़ ख़ुशियूं थी वयूं। चङे टाइम खां पोइ बादशाह खे औलाद थियो हो, सो बि पुट जो। बादशाह बि ॾाढे धाम धूम सां ख़ैर ख़ैरातूं कयूं, ग़रीब गुरबनि खे ठाहे छॾियईं। नयनि राणियुनि जो इहा ख़बर ॿुधी साड़ खईं सड़ी वई। साड़ खां सड़ी वई त हिन खे इहो कीअं थियो, बादशाह हिन खे कीअं वियो। हाणे जो हिन खे औलाद बि थियो त बादशाह जो चाह बि जेको हुयो सो हाणे अॻियुनि राणियुनि तां लही वरी हुन पोईं राणी ते ऐं हुन पुटड़े ते थी वियो।
सो हाणे उन जे करे बादशाह हाणे हिननि वटि वरी साॻियो घटि माना टाइम पियो ॾे हिननि खे, हिननि ॾे घटि पियो अचे। हाणे जो हिननि ॾे घटि पियो अचे त अञा हिननि खे साड़ पियो थिए त भणा हे ॾिस हे छा थी वियो। हाणे हे अटकलूं करण लॻियूं, वेर वठण जे लाइ बहाना ॻोल्हण लॻियूं त को अहिड़ो कमु कयूं जो वरी हिन खां बादशाह जी दिलि खटी थिए। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, आख़िर अची जवान थियो। शहज़ादो अची जवान थियो। हिकिड़े ॾींहुं कंहिं कम सां बादशाह किथे वञे पियो। हाणे पुटु जवान थी वियोसि, ज़रूरी घरू कमकार घर जा महल जा उहे पंहिंजे पुट खे, हाणे पुटु जवान जो थियोसि त उनखे सम्झाए वियो। हे राणियूं त लॻियूं पई हूंदियूं त कॾहिं को बहानो हथ अचे, हे पाण में सलाह कनि पई त को अहिड़ो बहानो कयूं जो बादशाह खे नफ़रत विझूं शहज़ादे लाइ, त असांजी हिन आज़ार मां जिंद छुटे, शहज़ादे मां बि जिंद छुटे ऐं हिन जे माउ मां बि जिंद छुटे। घणी शैतानगिरी करण खां सोचण खां पोइ नेठि हिकिड़ी राणी ॿी राणी खे चयो त मूंखे हिकिड़ी अटकल ज़हन में आई आहे, तव्हांखे ॿुधायां थी जे ईअं कयोसीं न पोइ पक बादशाह खे कावड़ ईंदी, पुट खे बि माराए छॾींदो ऐं ज़ाल तां दिलि हटी वेंदसि। छा कयूं? हाणे हीअं था कयूं, जॾहिं बादशाह अचे महलात में, बादशाह वियो हलियो, हाणे हिनखे हिते छॾे वियो। बादशाह महल में अचे, पंहिंजे मुंहुं आस्ते आस्ते वेही पाण में ॻाल्हि ईअं सुस करे ॻाल्हाईंदुसि। बादशाह अचे वेझो त असां कंदासीं माठ कंदासीं। वरी बादशाह जो थोरो ख़्यालु मट थिए त वरी असां पाण में सुस कयूं। बादशाह असांजी निहारे त वरी कयूं माठ। ईअं जो कंदियूंसीं त बादशाह खे पवंदो शक, बादशाह खे शक पवंदो। बादशाह पुछंदो त छा ॻाल्हि आहे? ॻाल्हि ॿुधाइण लाइ बादशाह भरींदो ज़ोर, पर असां कंदियूंसीं पकाई, असां नटाईंदियूंसीं त बादशाह खे अञा शक पवंदो त कहिड़ी ॻाल्हि आहे जो मूंखां तव्हां लिकाए थो। नेठि बादशाह कक थी कावड़ कंदो। जॾहिं कावड़ करे न पोइ असां रोई मिखियो करे ऐं बादशाह खे चऊं त बादशाह हे तुंहिंजो शहज़ादो जेको आहे सो अखियुनि जो अंधो आहे, तुंहिंजे वेह खां पोइ असांखे तंग थो करे। पोइ ॾिस त लका कीअं नथा ईअं फ़ैसिला थियनि। बादशाह जज़्बात में अची वेंदो, बादशाह उहे जज़्बात में अची वेंदा आहिनि, बसि पोइ जेका असां सलाह कई आहे उहो साॻियो कमु थी वेंदो। सभिनी चयो त भला वाह जी तो ॻाल्हि कई आहे, ईअं कंदासीं न त पोइ असांजो कमु सही थी वेंदो। नेठि बादशाह जंहिं कम सां वियो हो, शिकार ते वियो या कंहिं कम सां वियो हो, बादशाह ॾींहं ॿिनि खां पोइ मोटी आयो। हिननि पाण में अटकल कई। बादशाह जीअं आयो त पाण में सुस पिया कनि, बादशाह वेझो आयो त चुप कनि, वरी बादशाह जो ख़्यालु मटिजे त वरी पाण में सुस कनि, ईअं कूड़ा ॻोड़ा बि आहिनि। नेठि बादशाह हिननि खे चयो त छा थियो आहे ॿुधायो। बसि बादशाह तोखे छा ॿुधायो? न असां मूंखे ॿुधाए। हिननि जो नट आयो त बादशाह कावड़ कई। बादशाह खे चइनि बादशाह तव्हां ॿाहिरि विया आहियो, तव्हांजो शहज़ादो हिकु राति अची असां सां हथो पाई करणु लॻो, असांखे ॾाढो तंग कयूं। घटि में घटि भला पीउ असां सॻियूं न आहियूं पर पोइ बि त तुंहिंजियूं ज़ालूं आहियूं, तुंहिंजियूं घर वारियूं आहियूं, हीअं सम्झो हुन जूं माइरूं आहियूं, कुझु त ख़्यालु करे हा। बादशाह जो ॻाल्हि ॿुधी त ॻाल्हि ई अहिड़ी, हाणे हो जो रनूं मिखिरूं करे रोअनि पियूं। बादशाह ॿुधी वाह में तपी बाहि थी वियो। न सोचई न छा, ॿाहिरि अची नौकरनि खे हुकुम ॾिनई त इन नाफ़रमान खे वठी कंहिं रणपट में वञी कोहो इन जूं ॿई अखियूं कढी आणे मूंखे अची ॾेखारियो, वञो हिनखे, बसि मूंखे खपे ई न अहिड़ो। मां इन जे लाइ पियो दुआऊं घुरियूं त मूंखे अहिड़ो पुटु ॼमे, इन खां मां बेऔलादो भलो हुयुसि। अहिड़ो कहरी हुकुम जो थियो त नौकर बि डिॼी विया, पर हाणे बादशाह ई हुकुम हुयो, बादशाह जे अॻियां इनकार केरु करे। नेठि शहज़ादे वीचारे खे वतन, शहज़ादे खे वतन, उनजी त केरु ॿुधे ई कोन पियो। वठी अची हिकिड़े सुञ में निकिता, ऋण पट हुजे उते अची पाता। उते शहज़ादे खे झले कोन पिया। हिन वठी दाहूं कयूं, नौकरनि खे चई त भला तव्हां मूंखे सुञाणियो था, मां बादशाह जो पुटु आहियां, वली अहद आहियां, अॻे पोइ बादशाही आहे मूंखे मिलणी आहे, मूंखे मारियो तव्हां छो था, मां गुनाह कहिड़ो कयो आहे? नौकरनि चयसि त असांखे बादशाह वटां हुकुम मिलियो आहे, छा ते बादशाह ॾमरियो थी असांखे का ख़बर कान्हे, असां नौकर ऐं हुकुम जा बंदा आहियूं, न कंदासीं त बादशाह असांखे माराए छॾींदो, असां बेवस आहियूं।
शहज़ादे चवनि त भला हाणे जेकॾहिं ईअं आहे त तव्हां कंहिं हरण खे मारे उन जूं अखियूं कढी वञी बादशाह खे ॾियो, मुंहिंजी हयाती बची पवंदी, बादशाह बि तव्हां मां साॻियो ख़ुशि थींदो, बादशाह बि तव्हांखे इनाम ॾींदो। एतिरे में उतां हिकिड़ो हरण टपियो। नौकरनि जो हरण ॾिठो, नौकरनि जो हरण ॾिठो त नौकरनि चयो त हिन हरण खे पकड़ियो, पर उहो हरण हिननि ॾे सिधो आयो, हरण हिननि ॾे सिधो आयो, सिधो आयो त नौकर बि परेशान थी विया त हिनखे पकड़ियूं था, माण्हुनि खे ॾिसी वरी इहो हेॾे पियो थो अचे। हरण हिननि जे वेझो आयो, चवनि था हुन ज़माने में जानवर बि ॻाल्हाईंदा, सो हिननि खां पुछई त छा थियो आहे, हरण पुछनि त छा थियो। नौकरनि ॿुधायो त हे बादशाह जो पुटु आहे, असांखे बादशाह हुकुम कयो आहे त हिनखे मारे हिन जूं अखियूं कढी अचो। आहे वीचारो बेगुनाह, रोए थो, दाऊं थो करे, पर हाणे असां बि मजबूर आहियूं, असां छा कयूं। हरण खे ख़ुदा रहम विझी ॾिनो दिलि में। हरण नौकरनि खे चयो त हाणे हीअं कयो, तव्हां हिनखे कुहो न, तव्हां मुंहिंजूं अखियूं कढो, शहज़ादे खे छॾे ॾियो, तव्हां मुंहिंजूं अखियूं कढो, इहे खणी वञी बादशाह खे ॾियो, शहज़ादे खे छॾियो। नौकरनि खे बि क्यास पइजी वियो, हरण जूं अखियूं कढी इहे विया बादशाह खे वञी हिन शहज़ादे खे उते छॾे ॾिनो। शहज़ादो बि उते ई झंग में रहे पियो, उहो अंधो हरण उहो हिकु जाइ ते पियो हुजे, उनखे केॾी महिल गाह खणी आणे ॾे, केॾी महिल पाणी खणी आणे ॾे, उनजी पियो ख़िदमत कंदो उन हरण जी, त भला हिन हरण मुंहिंजी जान बचाई आहे। रब जी कुदरत आहे। हिकिड़े ॾींहुं हरण जीअं सुम्ही उथियो, तीअं जीअं जो अखियूं खोले त हिन जी नज़र सही सलामत। शहज़ादे खे चई त तोखे शाबाश हुजे जो मां त जानवर हुउसि, हैवान हुउसि, पर तूं इंसान थी करे मां तो ते थोरो कयो, तो झंग में रही मुंहिंजी ख़िदमत कई आहे। हाणे रब साईं मूंखे साॻी नूर जी नेमत ॾिनी आहे, हाणे तोखे मोकल आहे, तूं भले वञ, छो जो इंसान आहे, इंसाननि सां ई तूं ठहंदे, जानवरनि सां त कोन ठहंदे। हाणे तूं वञ भले, को वेझो शहर हुजे वञी माण्हुनि सां गॾु खाए, मां त हैवान आहियां, मां त हिते ई पियो गुज़ारियां। शहज़ादो हरण कई ॾिठई त हाणे हरण सही सलामत आहे, हरण खां मोकिलाए उथी हलियो। बादशाही ॿार अकेलो, सो बि झंग में, तां त वरी अची सिज बि लथो, सिज लथो, मुंझी पियो, पर ॿियो को चारो न ॾिसी नेठि अॻिते हलियो। थोरो पंधु करण खां पोइ हिनखे परे खां हिकिड़ो शहर ॾिसण में आयो, ॾिठई शहर आहे। शहज़ादे रब जो शुक्र कया त भला वसूअ थी शहर ॾांहुं तकिड़ो तकिड़ो हलण लॻो। शहर में पहुतो, ॾिठई त हिकिड़े घर में का पोड़ी माई आहे, उनजो रोअण जो आवाज़ पियो थो अचेसि, पार कढी पई पोड़ी रोए। हिन जो रोअण जो आवाज़ ॿुधो त अॻिते वधी, झूपड़ी हुजेसि, अंदर जो आयो, घर में ॾिसे त पोड़ी आहे, रोए थी पई, बाक़ी ॿियो केर बि कोन्हे। शहज़ादे जो पोड़ी खे रोंदे ॾिठो, हीअं रहम अची, हिनखे चई मां ॾे त ख़बर छा थियो थी, छो थी रोई, पार कढी पइजी रोई। माई चएसि अबा तूं को मुसाफ़िर थो ॾिसजी, तो बसि तूं पंहिंजी वाट वठी हलियो वञ, मुंहिंजे सूरनि खे तूं छा कंदे। शहज़ादे चएसि त न, मूंखे तूं पंहिंजो हाल ॿुधाए, मूंखां जेको वस पुॻो त मां तुंहिंजी मदद कंदुमि। पोड़ी शहज़ादे खे चयो त भाउ हिन शहर में रोज़ानो राति जो ईंदो आहे राकास, पोइ उनखे हितां जो जेको बादशाह आहे उहो हिकिड़ो माण्हू वारे ते ॾींदो आहे, जेकॾहिं नथा ॼनसि त उहो शहर में भेल थो करे, पोइ घणा माण्हू थो मारे, पोइ उन जे करे डेली हुनखे हिकिड़ो माण्हू ॾींदा आहे। अॼु अबा मुंहिंजे पुट जो वारो आहे, दीन दुनिया में मूंखे हिकिड़ो ई बचियो आहे, बादशाही हुकुम आहे, केरु कन लाटार करे, सो अॼु मुंहिंजे पुट जो वारो आहे, अॼु राकास खे ॾींदा मुंहिंजो पुटु। उन जे करे पंहिंजे बचड़े लाइ पंहिंजी दाहूं कयां, चवां पंहिंजी क़िस्मत खे, ॿियो कंहिंखे मां ॾोह ॾियां, बादशाही हुकुम छा थो केरु करे सघे। इहो हर घर में ईअं थियो आहे, कॾहिं कंहिंजे घर मां थो माण्हू वञे, कॾहिं कंहिंजे घर मां माण्हू थो वञे, अॼु मुंहिंजो वारो आहे, रोआं तॾहिं थी। शहज़ादे दिलि में चयो भला हिन पोड़ी वीचारी, भला कोशिशि कयां जेका मूंखां थी सघे मदद कयां। माई खे चई त मां तूं ग़म न कर, गणती न कर, ईअं सम्झो त अॼु तुंहिंजे मदद लाइ रब साईं मूंखे मोकिलियो आहे, परेशान न थी, रो न,
अॼु तुंहिंजे पुट जे पारां मां थो वञी सिर ॾियां, बाक़ी अॻिते खटनि तुंहिंजा भाग, वरी को पोइ कॾहिं वारो अचई तुंहिंजे पुट जो, बाक़ी अॼु तुंहिंजे पुट जे पारां मां थो वञां। शहज़ादे जो हिनखे ईअं चयो त ईअं पोड़ीअ खे पेट में ॾियणु साह पियो, हिनखे दुआऊं करणु लॻी। बादशाह हुतां जो ऐलान हो त जेको बि हिन राकास खे मारींदो उनखे अधु बादशाही ऐं पंहिंजी न्याणी ॾींदुसि। पर राकास अहिड़ो ख़तरनाक हुयो जो कंहिंमें जुरत न हुई जो हुन राकास सां मुक़ाबिलो करे सघे। मजबूर थी बादशाह उन सां ईअं सम्झ जीअं ॻाल्हियूं थियनि त राकास खे बसि हाणे भेल न करे, नुक़सान न करे, डेली माण्हू रखी ॾींदासीं जेको खाई उतां हले ॾींदो। शहज़ादे पुछा कई, अब हिन जाइ ते शहर जे ॿाहिरां राकास हिते ईंदो आहे। शहज़ादो उते आयो, ॾिसे त हिकिड़ो ढॻो ॿधो बीठो आहे। ख़बर पियसि त माण्हू बि रखंदा आहिनि ऐं हिकिड़ो ढॻो बि रखंदा आहिनि। सम्झी वियो त इहो बि राकास लाइ आहे। माठ करे वेही रहियो, वेठो हुजे ईअं सोचे सोचे चई न मरणो त ज़रूरु आहे, हेॾी आफ़त आहे जंहिंसां बादशाह मुक़ाबिलो करे नथो सघे, मरणो त ज़रूरु आहे। अड़े पर छो न भला पंहिंजो वसु कयां, बादशाही ॿार आहियां, मुक़ाबिलो थो कयां, जे हूंदी हयाती त वेंदुसि बची, भला न त मरंदुसि त उएं। अॼु जो चुपड़ी करे मौत वठां, उन खां मुक़ाबिलो कयां थो, अलाह सणाई कंदो, थी सघे थो त राकास खे मारियां, पोइ त सभिनी जी जिन छुटी पवंदी, न त भला मरी त उएं वेंदुसि, जे चुप करे वेहंदुसि त बि मरी वेंदुसि। इहो सोचे हिन ॾिठो त साम्हूं हिकिड़ो बाग हुजे, हुन बाग में अंदरि वियो, ॾिसे त उते बाग जो जेको माली हो उनखे चई त मूंखे तलवार ऐं ढाल खपे, मूंखे तलवार ऐं ढाल खपे। माली हिनखे तलवार बि ॾिनी, ढाल बि ॾिनी। शहज़ादे उहा तलवार बि खईं, ढाल बि खईं, साॻी जाइ ते आयो। उते आयो, ढॻो ॿधो पियो, हिन छा कयो, तलवार सां ढॻे खे कुटई, ढॻे खे कुही, ढॻे जो जेको ढूंगरो थींदो आहे उन में लिकी वेही रहियो, ढूंगरो वॾो थींदो आहे उन में लिकी वेही रहियो। कुझु देरि गुज़री त राकास मींहुं वाह कंदो अची उते पहुतो। शहज़ादो ॾिठई अचे थो पियो, तलवार हथ में संभाले, सियाणो थी वियो, चुस्त थी वेही रहियो। राकास ईंदे शर्ती अची ढॻे ते मारो कयो, हिरियल हो, अची ढॻे ते मारो कई। राकास जीअं हुन में मोह विधो, शहज़ादे ओचितो ई ठका जो तलवार कयसि, जीअं हुन मोह विधो त राकास त हिरियल हो न, हुन जीअं हुन में ढूंगरे में मोह विधो त हिन संभाले तलवार ऐं ठका जो तलवार करायसि त राकास जी मुंडी सड़ाट करे वञी परे पई, मुंडी चट थी वई। हुनखे त तसवर ई कोन हो त को मूंखे धकु लॻंदो, हो हिरियल हो। राकास जी मुंडी जो कटिजी वई। शहज़ादो उथियो, धणी जा शुक्र करे निकितो ॿाहिरि, ॾिठई त राकास जी मुंडी चट लॻी पई आहे, बाक़ी धड़ पियो अथसि, राकास मरी वियो। शहज़ादो उथियो, आयो साॻे बाग में, अची मालीअ सां ॻाल्हि कई त मां राकास खे मारियो, राकास खे मारे आयो आहियां, हे जेका तोखां तलवार ऐं ढाल वरिती हुयमि, मां राकास खे मारे आयो। हाणे राति अञा पई हुई, शहज़ादो उते ई मालीअ वटि तरसी पियो, त हाणे काॾे वञा, घर घाट बि कोन हो, उते ई बाग में शहज़ादो सुम्ही पियो। जीअं सुतो हिनखे निंड खणी वई, माली बि सुम्ही पियो। माली खां सवाइ कंहिंखे बि ख़बर न हुई त राकास खे मारियो कंहिं। हाणे हिन रुगो मालीअ सां ॻाल्हि कई, बाक़ी कंहिंखे बि ख़बर न हुई त राकास खे कंहिं मारियो। वॾो असुर थियो, माण्हू जीअं उथनि पिया, को बनी ॿारे जे कम सां, को मज़ूरीअ जे कम सां, माण्हू निकिता। जीअं जो निकिरनि ॾिसनि त राकास मोह पियो आहे, राकास मोह पियो आहे, माण्हू को बि कोन्हे जेको उते मालकी करे, कंहिंखे ख़बर बि न पई त राकास खे मारियो कंहिं आहे। बाक़ी इहो आहे त इहा सभिनी खे ख़बर हुई त बादशाह जो ऐलान थियल आहे त जेको राकास खे मारींदो अधु बादशाह ईअं पंहिंजी धीउ ॾींदो। हिते जो ॾिठुनि त को मालकी करण वारो बि न आहे, त इंसान आहे, हर कंहिंखे लालच, इनाम जी लालच ते को वञे पियो गाह करण त उहो ॾाटरो रत में भरी, को वञे पियो गुॾ करण त रंबो खई, रंबो रत में भरी, को वञे पियो काठियूं करण त उन कुहाड़ीअ खे रत हुयो। उहो हर को इहो कयूं ऐं बादशाह ॾे पियो वञे, त वञूं बादशाह ॾे, त बादशाह खे चऊं त राकास खे मां मारियो आहे, पोइ बादशाह धीउ बि पहिराईंदो, इनाम बि ॾींदो, मज़ूरियुनि खां बि छुटी पवंदासीं। सभु को अची बादशाह खे चवणु लॻो त साईं राकास खे मां मारियो आहे, ॿाहिरि राकास मोह पियो अथव, तव्हांजो ऐलान थियल हो, मूंखे इनाम। बादशाह जो ॿुधो त राकास मोह आहे, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो,
पर हाणे हे छा बादशाह मुंझी पियो त भला हिकिड़ो हुजे, हिकिड़ो चवे त मां मारियां, हर को अचे थो चए थो मां राकास खे मारियो आहे, को ॾाटो खईंदो अचे, को कुहाड़ी खईंदो अचे, को कोडर खईंदो अचे, हर को अचे थो, को लठ बाठो खईंदो अचे, हर को थो चए त राकास खे मां मारियो आहे। बराबरि इनाम जो ऐलान कयो हुउमि, राकास मो, इहा बि सुठी ॻाल्हि थी, पर हाणे मां इनाम कंहिंखे ॾियां? बादशाह मुंझी पियो त हक़दार घणा थी विया आहिनि, मारियो त कंहिं हिकिड़े हूंदो, माना ॿिया त कूड़ था आणनि, हाणे कीअं कयां? वज़ीर खे बादशाह वज़ीर सां सलाह कई, वज़ीर ॾे ख़बर, तोखे ॻाल्हि सम्झ में अचे थी? हे हर को दावा पियो थो करे त मां राकास खे मारियो आहे, हाणे इनाम कंहिंखे ॾियो? वज़ीर सियाणा हूंदा, बादशाह सायो करे वज़ीर अहिड़ा रखंदा। वज़ीर अकुलारो बादशाह खे चई, बादशाह सलामत, ॻाल्हि त सवली आहे, थोरो तव्हां सम्झ खां कमु वठो त ॻाल्हि त सवली आहे। जे कीअं? चई बादशाह सलामत, हेॾो सारो राकास, राकास कॾहिं ॾाटरनि ऐं रंबनि सां हो, तव्हांजो अकुल कमु करे थो, ॾाटरे सां राकास मरे, या रंबे सां राकास मरे, या कोडर सां राकास मरे? हा, बाक़ी इहो जेको कुहाड़ी वारो हमराह आहे, इन जी कुहाड़ी बि वॾी आहे, कुहाड़ी बि तिखी आहे, थी सघे थो त इन कुहाड़ीअ सां मारियो, बाक़ी हाणे ॾाटरे सां त कोन मरंदो, कोडर सां त कोन मरंदो। बादशाह चयो त सही आहे, तुम्हारी ॻाल्हि बि सही आहे, हाणे जे राकास इन मारियो आहे कुहाड़ीअ वारे, त पोइ देरि न कयो, मां वाइदो कयो हो, अंजाम हुयो मुंहिंजो, त मां ईअं सम्झो अंजाम मूजिबि धीउ बि उनखे ॾिनी, शादीअ जी तयारी कयो। हाणे कुहाड़ी वारो हमराह ॾाढो ख़ुशि पियो थिए, ॿिया आख़िर पंहिंजा मुंहं भेला करे निकिता। हाणे हेॾा बादशाह जो हुनखे शादीअ जो ऐलान करायो त हाणे कुहाड़ी वारे खे थो मां पंहिंजी धीउ ॾियां, राकास इन मारियो आहे। सॼे शहर में जशन थी विया, दोलनि शरनाइनि जा वॾण थी विया, चौधारी ख़ुशीअ जा हुल मची विया, शहर सॼे में ई हुल थी। हिते ॾींहुं बि थियो, शहज़ादो यको थकल हुयो, पंधु हुयुसि, राति जो इहा राकास सां वेड़ कई हुई, हिते शहज़ादे जी बख पई। गोड़ जो हुजे त हिन मालीअ खां पुछियो त ॾे ख़बर आहे गोड़ छा जो आहे? गोड़ छा जो आहे? दौलत तमामु ख़ुशियूं लॻियूं पियूं, छा आहे? बागाई चयसि तोखे ख़बर न आहे, पर यार तोखे ख़बर कीअं हूंदी, तूं त सुतो पियो। हे जेको राकास आहे न, हिन राकास खे मारण जे लाइ बादशाह रखियो वॾो इनाम, बादशाह रखियो वॾो इनाम, हे राकास कंहिंखां मरे कोन पियो। सो हींअर बादशाह खे कंहिं वञी कूड़ हणी ॿुधायो आहे त राकास मारियो आहे मां। सो बादशाह उन जी ॻाल्हियुनि ते अची, बादशाह पंहिंजी न्याणी जो ऐलान कयो आहे त मां उनखे पंहिंजी न्याणी थो पहिरायां। सो ख़ुशियूं शादमान आहे उन जा पिया था हलनि। शहज़ादे ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी वियो, माली खे चई त माली हाणे ॻाल्हि ॿुध, तोखे ख़बर आहे त राकास खे कंहिं मारियो आहे? माली चयो हा मूंखे ख़बर आहे, तलवार बि तूं मूंखां वरिती, ढाल बि तो वरिती, वेठो बि उते तूं हे, मारियो बि तो, मारे वरी अची मोटी बि तो मूंसां ॻाल्हि कई आहे। चई यार हाणे ॾिस, राकास खे मारियो मां, वरी पिणजनि ॿिया था पिया, इहा ॻाल्हि त ख़राबु आहे। हाणे हिकिड़ो कमु कर, हाणे बादशाह बि थी वियो आहे पर मतड़ियो, हाणे बादशाह ईअं मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कंदो, तंहिंजे करे हाणे तूं हिकिड़ी मूंसां मतिलबु तूं सम्झी थो त मां हक़दार आहियां न? माली चयो हा हक़दार तूं, हक़दार बराबरि तूं आहे, मारियो तो आहे। चई हाणे तूं मूंसां रुॻो हिकिड़ी मतिलबु, चई मां छा कयां? चई हाणे तूं वञ बादशाह खे वञी चयो त बादशाह सलामत तकड़ न कर, न्याणी न पहिराए, छो जो इन राकास जो जेको वॾो भाउ आहे उहो सिजल थे पंहिंजे भाउ जो पलांद वठण, उनखे जो ख़बर पई आहे त मुंहिंजे भाउ खे बादशाह मारायो आहे, उहो अचे थो सिजल थे पलांद वठण। सो तकड़ न कर, उनखे जेको वॾे भाउ खे जेको मारे न संग उनखे ॾिजां, बाक़ी हाणे हिन खे ॾींदे वरी ॿियो राकास त साॻियो अचे थो पलांद करण, पोइ बाक़ी फ़ाइदो कहिड़ो पियो? ॾमर त शहर तां लथो बि कोन, वरी साॻियो ॾमर। तंहिंजे करे वञी बादशाह खे तूं इहा ॻाल्हि कर त बादशाह तकड़ न कर, अॼोको ॾींहुं न पहिराए, शाम हिन जो भाउ ईंदो पलांद करण राकास जो, उनखे जेको मारे न उनखे तूं पंहिंजे धीउ जो संग ॾिजां। माली उथी भॻो आयो बादशाह वटि, बादशाह सां ॻाल्हि कई त बादशाह सलामत तकड़ न कयो, राकास त बराबरि मोह आहे, पर इन राकास जो वॾो भाउ शाम ईंदो आहे पलांद करण, सो तंहिंजे करे जेको उनखे मारे पंहिंजे न्याणी जो संग ॾियो उनखे। हाणे कुहाड़ी वारो साईं टेके वेठो हुजे त मुंहिंजी दावा हली वई, मुंहिंजी शादी थी थिए, ईअं सम्झो कपिड़नि में ई कोन पियो मापे, उन जो ॿुधो त भाउ उन जा त ढिढर ई ढरा थी विया,
ईअं रफण लॻो थड़कण लॻो। बादशाह जो इहा हिन जी ॻाल्हि ॿुधी माली अॼु बादशाह जो यार वाह जी ॻाल्हि कई, बराबरि असां बि तकड़ पे कईसीं। अॾा कुहाड़ी वारा जो आहे न, हाणे अॼु तुंहिंजी शादी नथा करायूं, मां पंहिंजे वाइदे ते ॿधल आहियां, पर हाणे बराबरि ही नई ॻाल्हि ॿुधई, हाणे सांझी तुंहिंजो ऐं राकास जे वॾे भाउ जो आहे मुक़ाबिलो। दिलेर मुड़ुसां तो हुनखे बि मारियो आहे, बाक़ी इहो भाणस थो अचे, तूं उनखे मार, सुभाणे मां तुंहिंजी पंहिंजी धीउ सां शादी कराईंदुसि। कुहाड़ी वारो उथियो, ईअं कुहाड़ी हथनि मां छॾाइजी त बादशाह खे ॿाहूं ॿधी, चई साईं मां कई तोब, इहो त ठहियो, पर राकास जो जेको नंढो भाउ आहे न, इहो बि मां कोन मारियो अथमि, मूंखे माफ़ी ॾे। मां मिड़ई लालच में अची वियो, ॾिठो मुंहिंजो त हर को पियो थो इहो पाण खे ईअं शींहं सॾाए, त मां बि मूंखे मौक़े जो फ़ाइदो वरितो। बादशाह हिते वॾे ॾाटे वारा रंबे वारा उहे जेके रौशेला बीठा हुआ, उन्हनि खे चई त अड़े भला तव्हां ॿुधायो त राकास खे कंहिं मारियो, तव्हां बि त चओ पिया त राकास खे असां मारियो आहे। उन्हनि जो वरी इहा नई आफ़त ॿुधी त उन्हनि बि चयो त बादशाह सलामत, माफ़ी मिले, असां राकास खे न मारियो आहे, न वरी असांखे ख़बर आहे त कंहिं मारियो आहे। माली ॿुधे पियो, माली बीठो, बादशाह माली खे चयो त हाणे थियो इहो भाग वटि कमु आहे, भला तूं उते हुई, तूं ॿुधाए तोखे का उणतुण का ॿुध सुध ॿुधाए त राका तो का ख़बर ॿुधी त राकास खे कंहिं मारियो आहे। माली चयो साईं जेकॾहिं सची ॻाल्हि पुछणु चाहियो था न, त हिकिड़ो परदेसी जवान आहे, मूं वटि उहो महिमान आहे, बाग़ में रहियो पियो आहे, हीअ सॼी मुड़सी कई अथव, उन इनाम जो हक़दार बि अथव, उहो जी पोइ वञ उनखे वठी आहे। हीउ वियो सो इनखे वठी आयो, शहज़ादो अची बादशाह वटि हाज़ुर थियो। बादशाह हिनखे परे खां ई ॾिसी दिलि में सम्झी वियो, बादशाह ही ॿार हुयो, हुनजे हलण चुलण मां बादशाह सम्झी वियो त बराबरि को ख़ानदानी माण्हू। वेझो अचण ते हिन शहज़ादे खां पुछियो त नौजान ॾे ख़बर, हिन राकास खे तो मारियो आहे? शहज़ादे चई त हा साईं मां मारियो। बादशाह चयसि त ठीकु आहे, मुंहिंजो ऐलान थियल आहे त मां पंहिंजी धीउ जो संग ऐं अधु बादशाही ॾींदुसि उनखे, मां तोखे ॾियां थो, पर हाणे वरी नई आफ़त इहा आई आहे जो सिजल थिए हिन राकास जो वॾो भाउ थो अचे पंहिंजे भाउ जो पलांद करणु, सो तूं उन सां मुक़ाबिलो कर, मां पंहिंजे वाइदे ते बीठल, उन खे मार, तोखे मां इनाम। शहज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी ऐं खिली ॾिनी, हे जो खिलियो त बादशाह चयसि त खिलींदो। शहज़ादे चयसि त साईं राकास जो को बि नंढो वॾो भाउ कोन्हे, हो हुयो ई हिकिड़ो जेको ॿाहिरि ढेर थियो पियो थिए, किनो पियो थो थिए, मूंखे इहा ख़बर न हुई त को तो इनाम बि रखियो आहे, मां हिकिड़ी पोड़ी हुई, उन पोड़ी वीचारी रोए पई, बसि मूंखे अलाए छो ईअं कहल अची वई उन ते, सो मां वञी इहो कमु राति कयो, मां त वञी सुम्ही पियुसि, मूंखे न तुंहिंजे इनामनि जी ख़बर, पर सुबुह जॾहिं दोल दमा मां ॿुधमि तव्हांजी माली खां पुछियुमि, उन मूंखे ॿुधायो, उन मूंसां इहा सॼी ॻाल्हि कई। पोइ जो ॾिठुमि त भला मारियो मां ऐं ॿिया वञी दावेदार छा आहिनि, उन खे साईं मां इहो सम्झाए चयो त तूं वञी बादशाह खे चयो त ॿियो राकास थो अचे, ॿियो राकास थो अचे, जीअं इहे कूड़ा पहलवान ॿुधंदा उहे पाण ई भॼी वेंदा ऐं इनाम हक़दार खे मिलंदो, सो हिन जो भाउ भाउ कोन्हे, इहा ॻाल्हि बि मां ठाही अथमि। बादशाह हिन जे ॻाल्हाइण जी फज़ीलत बहादुरी अकुल मां सम्झी वियो त हिकु बादशाही ॿार आहे। बादशाह दिलि में बि ॾाढो ख़ुशि थियो त भला अहिड़ो अकुल वारो न्याणो त बराबरि मूंखे ॻोल्हे बि कोन लभे आहे, दिलेर अकुल वारो। पोइ यकदमि शादीअ जी तयारी जो हुकुम ॾिनई, ॾाढी धाम धूम सां शहज़ादीअ सां हिन जी शादी थी, अधु बादशाही बि हिनखे मिली। हाणे घोट कुंवार ॾाढा ख़ुशि प्यारा आहिनि, न ॻणती न ओसियड़ो, रब जी कुदरत आहे, कॾहिं ॾुख कॾहिं सुख, कॾहिं रोअण कॾहिं खिलण पियो थींदो आहे। शहज़ादी जेका ही हिन जी ज़ाल, उनजी माउ गुज़ारे वई, बाक़ी ॿियूं हिन जूं वेगियूं माइरूं हुयूं, माटे जूं माइरूं, बादशाह जूं ज़ाल, उहे जो हिननि ॿिन्ही खे ॾाढो ख़ुशि ॾिसंदा हुआ, ॾिसंदियूं त हुननि खे साड़ थींदो, पोइ हो को न को मौक़ो पई ताड़ींदियूं हिननि खे तंग करण जो, उथंदे वेहंदे हिननि खे पई सताईंदियूं। शहज़ादी वीचारी त पई हिननि जा इहे ताना तुणका सहंदी, पर हाणे जो मुड़ुसु थियुसि त हाणे ॼण हुनखे ॾुखियो पियो लॻे। हिकिड़े ॾींहुं मुड़ुस वटि आई, हिनखे चयईं त हाणे हिते मुंहिंजो रहणु ज़हर थी वियो आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे त पाण ई शहर छॾे कंहिं ॿिए पासे हल, उते न हे हूंदियूं न वरी कुझु करे सघनि। शहज़ादो सोचे पियो त हाणे हिन खां सवाइ भला मुंहिंजो ॿियो केरु आहे। हिन चयसि ठीकु आहे, तूं जंहिं में राज़ी। हिननि बादशाह खां मोकिलायो, ॿई ज़ाल मुड़ुस ख़ुदा ते तवकल रखी उथी पंधु पिया।
हलंदे 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 आख़िर वञी कंहिं ॿी बादशाही में पिया था। उते वञी हिननि का जाइड़ी वरिती मसवाड़ ते, उते रहण लॻा। पैसा त हिननि वटि हुया, पर शहज़ादे दिलि में चयो त हाणे खाधे त खूह बि खुटी वेंदा, वेही पियो खाईंदुसि त इहो त नेठि खुटी वेंदो। चङो ईअं आहे त का नौकिरी कयां, नौकिरी कंदुसि, वक़्तु बि ॾाढो सुठो गुज़रंदो ऐं ॼण आमदनी पई थींदी। इहा सोच करे हाणे बादशाही ॿार हिन खां तगारी मज़ूरी त कान थी आहे, सो हे वियो उतां जो जेको बादशाह हो उन बादशाह वटि वियो। बादशाह जे दरबार में वियो त मां परदेसी आहियां, तव्हांजे शहर में आयो आहियां, मूंखे नौकिरी खपे। हुनखे इहो कोन ॿुधाईं त मां बादशाह जो पुटु आहियां ऐं ॿिए बादशाह जो न्याणो आहियां। बादशाह हिनखे पाण वटि पहरेदार करियो, मुक़ररु कयो। हाणे ॿी फ़िलहाल कान्हे, तूं पहिरो ॾे, चौकीदारी ॾे। बादशाह जे महल ते टे ॿिया बि चौकीदार हुया, बादशाह जे महल ते टे ॿिया बि चौकीदार आहे, हिनखे बि चौकीदार कयो। बादशाह शहर जे वासा लहण लाइ कॾहिं कॾहिं चमड़ा पोश करे पाण वञी शहर घुमंदो। शहज़ादे जी आदत ही जो महलात ते पहिरे जो पंहिंजो टाइम पूरो करे वरी पाण मुरादो वरी ईंदो शहर में, वरी शहर में अची पहिरो ॾींदो। माना जेको टाइम हिन जो हुते महल ते हूंदो हो त पहिरो हिकिड़ो हुते पहिरो ॾे, 4 पहरेदार हूंदा, हिकिड़ो पहिरो माना हे ॾींदो हुते महल ते पहिरो, उते ॾेई बाक़ी टाइम वरी ईंदो हो शहर में अची गश्त कंदो हो, शहर में ईअं सम्झो उते चौकी ॾींदो हो शहर में। बादशाह हिनखे कई दफ़ा ईअं कंदे ॾिठो, दिलि में पियो चए त भला कहिड़ो न हिलाली आहे, सॼी राति पहिरो थो ॾे, माना 2 ड्यूटियूं थो करे। पर कॾहिं बि हाम हणी ॿुधायो न अथई त साईं मां 2 ड्यूटियूं कंदो आहियां, महल जी बि चौकी ॾींदो आहियां ऐं शहर जी बि चौकी ॾींदो आहियां। भला केॾो हिलाली आहे। बादशाह हिनखे 2-3 दफ़ा ॾिठो, उन जे करे बादशाह हिन ते महिरबानी थियण लॻो ऐं हेॾां हिन जी घरवारी जेका हुई उनखे बि उमेदवारी हुई। वक़्त ते हुनखे पुटु ॼाओ, पुटु ॼाओ, ॾींहं गुज़रंदा रहिया। बादशाह इन जे सचाईअ खां मुतासिर थी बादशाह हिन ते ॾाढो महिरबानी थींदो वियो। हिकिड़ी राति शहज़ादो महल जे पहिरे खां वांदो थी वरी शहर ॾे चौकी ॾियणु निकितो। चौकी ॾींदो ॾियण लाइ जीअं शहर में आयो, ॾिसे त हिकिड़ी माई आहे जेका आलीशान कपिड़नि ऐं सोननि ज़ेवरनि सां ॻही भरी पई आहे, सोननि ॻहनि सां। बादशाह जे महल मां ॿाहिरि थी पई निकिरे माई, उहा बादशाह जे महल मां ॿाहिरि निकिती वञे पई। राति जो वक़्तु, बेगा वक़्तु, माई सॼी सोन सां भरियल। माई खे वेझो अची हिन चयसि त माई हिन बेगा वक़्तु अकेली केॾां थी वञे। माई हिनखे वरंदी न ॾिनी, माठ करे हलंदी वई। शहज़ादी वरी हिनखे हकल करे चयो त माई हिन बेगा वक़्तु काॾे थी वञे। माई हिनखे चयो त मां बादशाह जी लक्ष्मी, लक्ष्मी यानी लक्ष्मी वाणियाणो लफ़्ज़ आहे, माना मां बादशाह जी दौलत नसीब, मां हींअर बादशाह खां कावड़जी वञी रही आहियां, मां बादशाह खां बसि कावड़ी आहियां, मां हाणे वञा थी। माना ईअं सम्झो बादशाह जो अॼु खां वठी नसीब फिटो। कुदरत ख़ुदा जी, बादशाह बि डेली घुमंदो हो शहर में, बादशाह बि उन महिल उतां घुमंदो फिरंदो, उतां अची हिननि ॿिन्ही खे ॻाल्हाईंदो जो ॾिठई त लिकी ऐं हिननि जी ॻाल्हियूं पियो ॿुधे। शहज़ादे माई जी ॻाल्हि जो ॿुधी चई त इहो छा थी करी, तूं बादशाह सां छो थी कावड़जे, कावड़जी तूं वञ न। हिननि खे माई खे हिन घणो रोकियो पर माई हिन जी हिकिड़ी बि न ॿुधी। शहज़ादे पंहिंजे बादशाह जी लक्ष्मी वेंदे ॾिसी हिनखे चई त भला तूं कंहिं शर्त ते मोटंदीअ, बादशाह खे छॾे न। माई चयसि जेकॾहिं को माण्हू मुंहिंजे अॻियां पंहिंजो पुटु कोहे बादशाह तां क़ुर्बान करे त मां वरी बादशाह वटि मोटींदुसि। शहज़ादे चयसि त मूंखे तुंहिंजो शर्त क़बूल आहे। शहज़ादे चयसि मूंखे तुंहिंजो शर्त क़बूल आहे, बीह हुते। बादशाह बि ॿुधे पियो। शहज़ादे माई खे उते तरसाए पाण डोड़ंदो आयो पंहिंजे घर अची ज़ाल खे चई त अॼु पंहिंजे बादशाह जी लक्ष्मी थी हिन खां रुसियो वञे, तंहिं करे बादशाह जी लक्ष्मी वराइण जे लाइ पंहिंजे ॿचड़े जी क़ुर्बानी करणी आहे। सो बादशाह जो नीमक था खाऊं, जेकॾहिं तूं रंज न थी त मां इहा क़ुर्बानी ॾियां। शहज़ादी जी ज़ाल चयसि त मां बि तव्हांजी, हीअ शइ बि तव्हांजी, जंहिंमें तव्हां ख़ुशि उन में असां ख़ुशि। शहज़ादो यकदमि पंहिंजो मासूमड़ो खणी अची उन माईअ जे अॻियां कुठो। माई हिन जी इहा क़ुर्बानी ॾिसी वापसि महल ॾे हली। बादशाह ॾिसे पियो वेठो त भला न मुंहिंजो पुटु, न मुंहिंजो दोस्त, हिकिड़ो मुलाज़िम,
एॾी हिन मुंहिंजे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। बादशाह हिन जी वफ़ादारी ॾिसी हैरान थी वियो। दिलि में चई त अॻे त सॼी राति पहिरो ॾींदो हो, पर कंहिं ॾींहं बि अॼु ॾींहं ताईं ॻाल्हि न कई। पर अॼु हिन अहिड़ी क़ुर्बानी, केरु क़ुर्बानी ईअं ॾींदो? अॼु हिन मुंहिंजे लाइ अहिड़ी क़ुर्बानी ॾिनी आहे, पक सुबुह जो ईंदो त मूंसां ज़रूरु इहा ॻाल्हि कंदो। शहज़ादो सॼी राति पहिरो ॾेई सुबुह जो मोल पुटड़ो जेको उन खे खणी उथी घर आयो, उनखे गुसल ॾेई दफ़न कई, उथी बादशाह जे, उन खां पोइ आयो बादशाह जे कचहरी। कुझु देरि थी वई हुअसि, सो माठड़ी करे दरबार में वेही रहियो। बादशाह दिलि में चए त इजो थो रातो की ॻाल्हि करे, पर हे कुझु ई नेठि ॾिसंदे ॾिसंदे कचहरी पूरी थी, कचहरीअ जो वक़्तु पूरो थियो, पर शहज़ादे का ॻाल्हि कढी कान। बादशाह खे माठ अची वई, दिलि में चवणु लॻो त बड़ा अहिड़ो हिलाली पुट पंहिंजो बि कोन थींदो। हेॾो कयो अथई मुंहिंजे लाइ, हिनखे ज़रूरु मूं ते हक़ आहे त मां हिनखे इन नेकीअ जो बदिलो ॾियां। ॿियो ॾींहुं थियो, बादशाह पंहिंजे अॻे वॾे वज़ीर खे कढियो, अॻे जेको वॾो वज़ीर हुयुसि उनखे कढी, हिन खे पंहिंजो वॾो वज़ीर कई, वज़ीर खे कढी हिन खे पंहिंजो वज़ीर कई, त अॼु खां वठी तूं मुंहिंजो वज़ीर। इहो कोन ॿुधाईंसि त को हिन ॻाल्हि जे करे, पर बसि मां तुंहिंजे कम मां मुतमिन आहियां, हिनखे वज़ीर करे छॾे। शहज़ादो त पंहिंजे ईमानदारी सां वरी साॻी आहे, विज़ारत पहरेदारी बि कंदो, विज़ारत मिलियसि त विज़ारत पियो हलाए। पर हाणे हुन वज़ीर खे जो लाथई त उन वज़ीर खे अची साड़ थियो त बड़ा मूंखे लाइ हिनखे रखियो अथई। सो हुनखे नुक़सान रसाइण लाइ बहाना पियो ॻोल्हे। हिकिड़े ॾींहुं बादशाह जो माली उहो आयो, सो बादशाह खे अची चवणु लॻो त साईं तव्हांजे बाग़ में जेको सुहिणनि गुलनि वारो वणु आहे, जेको तव्हां फलाणे मुल्क मां घुरायो हो जंहिंजो बूटो, सो साईं उनखे अलाए छा थी वियो आहे, रोज़ रोज़ वञे थो सुकंदो। मां ॾाढो पंहिंजा वस कया आहिनि, पर सम्झो मूंखां ज़ोर आहे, हाणे त सफ़ा सुकण ते आहे, महिरबानी करे उनजो इलाजु कराए। बादशाह त को बि ध्यानु कोन ॾिनो। माली 2-3 दफ़ा अचे बादशाह सां इहा ॻाल्हि करे वञे, बादशाह खां ख़्याल ई लही वञे। माली जो हिकिड़े ॾींहुं वरी अची बादशाह सां इहा ॻाल्हि कई त कचहरी हले पई, उते उन कचहरीअ में कंहिं ॿिए मुल्क जो हिकिड़ो सौदागर हुयो, उहो बि वेठो। उन जो मालीअ जी ॻाल्हि ॿुधी उन उथी ऐं माली खे चयो त बा इन जो इलाजु आहे, वण जो, इहो जेको वणु सुके थो न, इन जो इलाजु आहे। चई बा कहिड़ो इलाजु आहे? माली चयसि बा कहिड़ो इलाजु आहे, मां त वॾा इलाज कया आहिनि, कहिड़ो इलाजु आहे इन जो? चई बा इन जो इलाजु इहो आहे त के सती जती ज़ाल मुड़ुस, यानी सफ़ा पाक साफ़ ज़ाल मुड़ुस हुजनि, माना पाण खां सवाइ कंहिं ॿिए जी ओघड़ न ॾिठी हुजनि, उनखे चइबो आहे सती जती। सती जती ज़ाल मुड़ुस उन वण जे पाड़ में वेंजनि न त उनखे इन वण खे इहा बीमारी छॾे। बादशाह जो सौदागर जी ॻाल्हि ॿुधी त नौकरनि खे चई त सती जती ज़ाल मुड़ुस मुंहिंजे राज में ॻोल्हियो त जेके सती जती हुजनि। बादशाह जो अञा इहो चयो त उते शहज़ादे नौकरनि खे चयो त भा ॻोल्हा न कयो। बादशाह खे चई त साईं अॼाई तकलीफ़ करण जी ज़रूरत कान्हे, मुंहिंजी ज़ाल ऐं मां साईं जीअं ॼावा हूं तीअं असां कंहिं ॿिए इंसान जो अंगु न ॾिठो आहे, तंहिं करे असां ई इन कम जी पूराई कंदासीं। हे जेको चए थो त सती जती ज़ाल मुड़ुस हुजनि, इन वण जे पाड़ में वञी वेंजनि, सो असां ॿई सता जत आहियूं, ॿिए कंहिंखे तव्हां न ॻोल्हियो, असां लाइ इहो कमु कयो। हिन जो ईअं चयो त अॻियो वज़ीर जेको हुयो जंहिंखे लाथो हो, बादशाह लाहे हिनखे वज़ीर कयो, उनखे बहानो हथ अची वियो। बादशाह खे चई त साईं हे कूड़ थो ॻाल्हायो, हिन जी ज़ाल सती जती ॾाढी बेकार बदकिरदार, साईं ॿियो त ठहियो पर मूंसां बि इन जो वास्तो थियो हिन जी ज़ाल जो। तव्हां सियाणा सेबता माण्हू हिन जी ॻाल्हि ते खणी एतबार कयो अथव। शहज़ादे ॿुधो, बादशाह खे चई त साईं ख़ुदा वाहिद शाहिद आहे त हे मूं ते बोतान थो, नाहक बोतान थो, हिन वटि का साबिती कान्हे। हाणे बादशाह बादशाह बि कननि जा कचा हूंदा, हाणे तोड़े हेॾियूं हिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, पर हुनजो चयो त वरी बादशाह खे ॼण हिकिड़ो बहानो हथ अची वियो। त बादशाह खे वज़ीर खे चयो त चङो भला जेकॾहिं तूं ईअं थो चईं त हिन जी ज़ाल बदकिरदार आहे ऐं चईं थो त मूंसां बि वास्तो अथसि, त का भला तूं निशानी आणे ॾे, न त कूड़ थो हणी त पोइ तोखे फांसी ॾींदा। वज़ीर चएसि मूंखे 4-5 ॾींहं मूंखे मोहलत ॾियो, मां तव्हांखे निशानी आणे। वज़ीर उथियो, आयो पंहिंजे घर। हिन छा कयो जो सुझेसि पई हिकिड़ी शहर में धूती हुजे, उहा सुझेसि पई, उन वटि आयो, उनखे चई त
तूं हाणे हिकिड़ो कमु कर, हे मां तोखे पैसा ॾियईं थो, अञा ॿिया पैसा बि ॾे। बादशाह जो जेको नओं वज़ीर आहे, इन जे ज़ाल सां तूं रख को वास्तो, पोइ तूं इन जे जिस्म जूं बदन जूं के ख़ासि निशानियूं को पार पतो अची मूंखे ॿुधाए, मां तोखे अञा वधीक इनाम ॾींदुमि। थींदो आहे माण्हू खे जिस्म ते निशान थींदा आहिनि, कंहिं एतिरो थिए, कंहिंखे को धक ॾियो, को कीअं। धूती खे जो पैसा मिलिया, धूती तयारु थी वई। हिनखे चई बसि ॻाल्हि बेतरी, 3 ॾींहं तूं मूंखां निशानी वठी। धूती छा कयो जो आलीशान कपिड़ा खणी सिबियईं, पातईं, सुखड़ियूं पाखड़ियूं ॿिया सुठा कपिड़ा उहो खईं, नौकर चाकर साण करे वॾे ठठ ठाह सां उथी वज़ीर जी ज़ाल ठाह, शहज़ादी जी ज़ाल। महल जे अंदरि हिन न्यापो मोकिलियो त भाउ तुंहिंजी मासी जेका फिलाणी विलायत में ई न, उहा तोसां मिलण आई। शहज़ादे जी ज़ाल जेका उनजी मासी त कान्हे, पर सम्झई त थी सघे थो मां नंढी आहियां, मथां मां न ॾिठी हुजे, मुंहिंजी मासी हूंदी, चए थी त मासी हूंदी, परे खां चए थी जेका मां आई आहियां त हूंदी। बानियूं मोकिलींदे चप भला वठी अचो। धूती अंदरि आई, रोंदे खणी हिनखे भाकुर पातईं, मिलियूं हेॾां होॾां जूं लवारियूं ओभारियूं ॻाल्हियूं ॿुधाईं। शहज़ादे जी ज़ाल जो बि शक लही वियो, थी सघे थो मासी हुजे मुंहिंजी। हिनखे सॻी मासी सम्झण लॻी, वेही हिन सां पंहिंजा हाल अहवाल करण लॻी, हूअ बि हाल अहवाल करण लॻी। मतिलबु धूती प्यार ॾेई हिन जा सभु शक शुबा दूर करे छॾिया। धूती राति बि हिन वटि रही पई। सुबुह थियो, शहज़ादे जी ज़ाल खे चई त अचु त मां पाण गॾिजी विझूं। हूअ बि वीचारी मासीअ जी मर्ज़ी ॾिसी कंधु न कढाए सघी, ॿई गॾिजी विझण लॻी। विझंदे धूती हिन जे चेल्ह ते ॾिठई त चेल्ह ते तिर हुयसि, ॾिठई त चेल्ह ते तिर। धूती ॾिठी वठि, वेंजी सेंजी ॿई अची मानी खाइण लॻियूं। मानी खाईंदे धूतीअ जी अखि ओचितो वञी हिकु आलीशान कौरो हुजे उन ते पई। शहज़ादी जी ज़ाल खां पुछई त मां हीउ कौरो किथां थो अथई? हिन चयो त मासी इहो बादशाह मुंहिंजे मुड़ुस खे सुखड़ी करे ॾिनो आहे। धूती चयसि त मां इहो कौरो त मूंखे ॾे, का तुंहिंजी निशानी त मूं मासी वटि बि हुजे। शहज़ादे जी ज़ाल दिलि में चवण लॻी त हाणे कीअं कयां, कौरो ॾींदसि त मुड़ुस कावड़िबो, छो जो बादशाह जी सुखड़ी अथसि। जे नथी ॼांसि त मासी चवंदी त भेण हेॾो वज़ीर जी ज़ाल आहे, हेॾो माल मिल्कियत, हिकिड़ो नंढड़ो कौरो बि मूंखे नथी ॾे। नेठि धूती खे चई त मासी ठीकु आहे, खण भला, कौरे जी ॻाल्हि आहे, भले खणी अच। धूती उहो ॾींहुं बि उते रही शहज़ादी खां मोकिलाए उथी हली, सिधो अची उन वज़ीर वटि जंहिं हिनखे पैसा ॾिना हुआ उन वटि अची पहुती। उनखे अची चई त भाउ हिकिड़ी निशानी इहा अथईसि त चेल्ह ते तिर अथईसि, ऐं हे कौरो हीअ बि निशानी अथई, पाणी हिन जो मुड़ुसु सुञाणींदो, हिन जे घर जो कौरो। वज़ीर खे जो मिलिया त ख़ुशीअ में न पियो मापे, बणा 2-4 पैसा विया त छा थियो, बादशाह जे अॻियां त सचो थींदुसि। ॾाढो दोल तमामु वॼाए वॾे कर फर सां उथी बादशाह ॾांहुं हलियो। बादशाह जे कचहरी में अची शहज़ादे जे मुंहं ते बादशाह खे चई त साईं तव्हां खां मां 5 ॾींहंनि जी मोहलत वरिती, 3 ॾींहंनि में मां तव्हां वटि आयो, हाणे तव्हां मूंखे चयो त का निशानी ॾे। हे थो चए मुंहिंजी ज़ाल सती जती आहे। साईं तव्हां हिन खां पुछो त हिन जी ज़ाल खे चेल्ह ते कारो तिर आहे? बादशाह शहज़ादे खां पुछियो, शहज़ादे चयो त हा मुंहिंजी ज़ाल खे तिर आहे। वरी कौरो कढी रखियईं बादशाह जे अॻियां, साईं ही अथव ॿी निशानी। कौरो त बादशाह बि सुञातो त हिनखे सुखड़ी मां ॾिनो, हिन बि सुञातो त बराबरि बादशाह मूंखे ॾिनो, मां घर रखियो। बादशाह जो 2 निशानियूं ॾिठियूं, कौरो बि सुञातई ऐं हुन बि चयो त हा बराबरि तिर बि अथसि। सो बादशाह खां हिन जूं वफ़ादारियूं हेॾियूं कुर्बानियूं वयूं विसरी, बादशाह उते ई छा कयो जो हिनखे वज़ीरी त लाहे खणी हथ खणी वणाईंसि, वरी अॻे वज़ीर खे साॻियो हिन जी जाइ ते वज़ीर करे छॾियो। हे थी वियो वज़ीर, हुन वीचारे खे खणी वरी कैद कराई। जॾहिं वज़ीर साईं हाणे हे जो वज़ीर थियो, शैतानगिरीअ सां अटकल सां वज़ीर थी वियो, दोल शरजई वॼाईंदो, बादशाह ॾांहुं थी वियो। तॾहिं शहज़ादे जी ज़ाल हिकिड़ी बांझी मोकिली त वञी हक़ीक़त लही अचे त हे ओचितो दोल दम मां शहर में छा हाणे उन वीचारी खे ख़बर ई न हुजे त छा थियो। मुंहिंजे बेअकुलाई जे करे मुंहिंजो मुड़ुसु कैद थी वियो ऐं उन जी जाइ ते ॿियो वज़ीर थियो आहे, उहो ख़ुशीअ में पियो थो दोल दम मां शहर में कराए। सो नौकिराणी खे चई त शहर में इहो हुल छा जो आहे, पुछा त करे।
बांधी वञी पुछा करे सॼी ॻाल्हि पुछा करे आई। मोटी अची हिन खे चई त अॻे वज़ीर खे अहिड़ी तरह साॻी वज़ीरी मिली आहे ऐं तुंहिंजे मुड़ुस खे खणी विधो अथनि क़ैद में, थी सघे थो त फांसी ॾियनि। शहज़ादे जी ज़ाल इहा ॻाल्हि ॿुधी उमालक खणी गोॾनि ते धकु हयो त भराई थी त मूंखां पाण खां। आख़िर सोच वीचार करे सोचई त सॼो कमु कयो त मां पाण आहे, मूंखां ग़लती थी वई आहे। बादशाह वटि हिकिड़ी ॻाइणी हूंदी, ख़ासि बादशाह जी ॻाइणी हूंदी। हीअ आई उन वटि, उन खे अची चई त उन सां सॼी ॻाल्हि कई। हाणे मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उहो ईअं सम्झ फांसी ते थो चढ़े, ख़ुदा जे नाले मुंहिंजी मदद कर, मूंखां बेअकुलाई थी वई आहे, हाणे मुंहिंजी मदद कर। हुनखे बि रहम अची वियो। हिन खे चई त ठीकु आहे, तूं परेशान न थी, मां कयां थी कुझु। उहा जेका ॻाइणी हुई उहा वई बादशाह वटि। बादशाह खे चई त बादशाह सलामत, मूंखे बि टाइम थियो आहे तव्हां वटि ॻाईंदे, तव्हांजी दिलि विंदराई। हाणे मुंहिंजी भेण आहे, उहा तव्हांजे कचहरीअ में ॻाइण जे लाइ परे खां आई आहे। सो जे तव्हां महिरबानी करे इजाज़त ॾियो त मुंहिंजी भेण अचे, उहा तव्हांजे अॻियां ॻाईंदी ऐं मां सम्झां थी त मूंखां वधीक तव्हांखे विंदराई। बादशाह चएसि तुंहिंजो राग त असां रोज़ ॿुधंदा आहियूं, भला जी नेकी थी करे पंहिंजी भेण जी, त अॼु भला तूं पंहिंजी भेण खे घुराए त असां उहो ॿुध। हिननि ॿिन्ही पाण में सलाह कई। हे मोटी आई अची शहज़ादी खे ॿुधाई। शहज़ादी हार सिंगार करे बादशाह जे कचहरी में वई। साम्हूं ॾिसे हिन जो मुड़ुसु ॿधो, हथ खणी लॻी पई अथसि, ॿधो बीठो आहे, अखियुनि में पाणी अची वियुसि। शहज़ादे बि हिन खे ॾिठो, सुञाणे वियो ज़ाल खे त भई ॻाइणीअ जे रूप में आई आहे, सड़ी वियो सफ़ा। हुनखे ईअं कावड़ में वरी अखियुनि में पाणी अची वियो। बादशाह हिन खे चयो त ॻाए। साज़ वॼण शुरू थिया। शहज़ादी अहिड़ो त दर्द फिराक मां राग ॻायो, बादशाह खे ॾाढो वणे। बादशाह चयसि त मां बराबरि तुंहिंजी भेण जो ॿुधो आहे, पर अॼु तुंहिंजो जेको ॿुधो त मूंखे ॾाढो वणियो। हाणे घुर जेको तोखे घुरणो आहे मूंखां घुर। शहज़ादे जी ज़ाल चयसि त बादशाह सलामत, मूंखे टके टुकर जी बुख कान्हे। मां तव्हांजो नालो ॿुधी, तव्हांजो ॿुधुमि नालो, तॾहिं मां परे खां कशाला करे तव्हां वटि मां ईअं सम्झ हिकिड़ो फ़रियाद खणी आई। मूंखे तव्हांजा पैसा ॾोकड़ न खपनि। मां तव्हांजो नालो ॿुधी हिते आई आहियां। हे राग त बहानो हुयो, मां आई आहियां तव्हां वटि फ़रियाद करे। रब जे वास्ते मूं मिसकीन जो अर्ज़ु अघाए। बादशाह चयसि त तोखे जेको चवणो आहे बिना डप ट्रा चए, मां तुंहिंजो इंसाफ़ ज़रूरु कंदुसि। मां तुंहिंजे राग मां राज़ी आहियां, मां त तोखे इनाम पियो ॾियां, पर जेकॾहिं तुंहिंजो को हक़ इंसाफ़ जो फ़ैसिलो आहे त मां उहो बि कंदुसि। ॿुधाए। शहज़ादी जी ज़ाल रोई चवणु लॻसि साईं, मां तव्हांजे भर वारे बादशाह, जीअं मिसाल अॼु मुल्क आहिनि, हे पाकिस्तान आहे, इंडिया, ईअं चई त माना ॿियो जेको बादशाह आहे तव्हांजे भर वारो बादशाह, उन जे कचहरी में मां साईं उते राग ॻाईंदी आहियां। हिकु ॾींहुं तव्हांजो ही वज़ीर मूं वटि आयो, जेको ठगी करे वज़ीर चयो, उन जे नाले चई साईं हिकिड़े ॾींहुं ही तव्हांजो वज़ीर मूं वटि आयो, मुंहिंजो राग ॿुधई, पोइ साईं अटकल सां मुंहिंजा हेतिरा पैसा मणिया मुंडियूं चोरी करे भॼी हिते आयो, माना मुंहिंजा पैसा खणी आयो। मां आई आहियां तव्हांखे इहा दाह ॾियण त मूंखे पंहिंजो हक़ु वठी ॾियो। हे जेको तव्हांजो नओं वज़ीर आहे, जेको ठग वज़ीर हुयो, उन जी माना ॾिनईसि दाह त साईं हे हिकिड़े ॾींहुं हुते आयो हो, मुंहिंजो राग ॿुधई, पोइ अटकल सां मुंहिंजा पैसा खणी भॼी आयो आहे। मां आई आहियां सिर्फ़ु तव्हां वटि इहा दाह खणी त मूंखे पंहिंजो हक़ु वठी ॾियो। बादशाह ॻाल्हि ॿुधी, बादशाह ईअं वज़ीर ॾे निहारे कड़को करे पुछईंसि वज़ीर छा ॻाल्हि आहे, हे छा थी चए? वज़ीर चयो त साईं हीअ अलाए केरु किथां आई आहे, मां न हिन खे सुञाणा न छा, मूंखे नाहक पई थी बदनाम करे। वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी शहज़ादे जी ज़ाल चयो बादशाह खे त साईं तव्हांजो वज़ीर थो कूड़ ॻाल्हायो। साईं तव्हां हिन खां कसम भराए पुछो त हिन मूंखे अॻ में कॾहिं कोन ॾिठो आहे या मुंहिंजी चोरी न कई अथई। वज़ीर खे जो ॻाल्हि पई ॻिचीअ में पई, वज़ीर चयो साईं मां 10 क़ुरान मथे ते खणा तयारु आहियां, कलमो चयो, जेका शइ चयो, मां न हिन जी कॾहिं चोरी कई आहे, न हिन खे कॾहिं या उमिरि मां ॾिठो आहे, न मां हिन खे सुञाणे, अलाए कहिड़ी भला आहे मूं ते कूड़ पई थी हणे। हिन जो कसम खणी इहो चयो,
उते शहज़ादे जी ज़ाल यकदमि चयो त साईं जे हिन मूंखे कॾहिं बि न ॾिठो आहे त पोइ मुंहिंजो बेगुनाह मुड़ुसु फांसीअ ते छो थो चढ़े। बादशाह बि सम्झी वियो, हो वज़ीर बि सम्झी वियो। ईअं सम्झो वज़ीर जूं ॿ बि वयूं त 6 बि वयूं। दिलि में चई त बणा हे छा कनि, उन खां उहे पैसा भरे ॾियां हा त वज़ीरी त न वञे हा। चई साईं इहो कूड़ थो हणे न, जॾहिं चए थो मां सुञाणे ई कोन थो, पोइ तव्हांखे कीअं अची चई त हिन सां हिन जी ज़ाल मूंसां ठहियल आहे, हिन जे चेल ते तिर जो निशान आहे। हिन महिल चई वठो न त मां त हिनखे सुञाणिया ई कोन। बादशाह यकदमि चयो त हिनखे लाहियो, वज़ीर खे फांसी ॾियो। वज़ीर खे फांसीअ जो हुकुम ॾिनई ऐं शहज़ादे खे वरी यकदमि आज़ादु करे वरी साॻियो शहज़ादे खे वज़ीर कई, वज़ीर मुक़ररु कई शहज़ादे खे, वरी वॾा हुनखे इनाम ॾिनई। ॾाढा ख़ुशि थिया शहज़ादो ऐं हिन जी ज़ाल, ॾाढो वरी उते मज़े सां रहनि पिया। कुझु ॾींहंनि खां पोइ हिननि बादशाह खां मोकिलायो, कुझु ॾींहंनि खां पोइ शहज़ादे बादशाह खां मोकिलायो त बादशाह सलामत हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे मुल्क वञा। बादशाह हिनखे इजाज़त ॾिनी। शहज़ादो शहज़ादी समेत पंहिंजे असुल मुल्क मोटी आयो, अची पंहिंजे पीउ सां मिलियो, जेको राणियुनि जे चवण पुठियां उॿारो थी हेकर त हिन जो क़त्ल जो हुकुम ॾेई वेठो। पर पोइ उहो बि सम्झी वियो ऐं ॾाढो पछतायो त बणा मां ज़ालुनि जे चवण ते लॻी, मां कहिड़ो कमु कयो, पुट खे माराइण जो मां कमु करे छॾियो। पोइ रोई रोई अखियुनि जो नूर बि विञाए वेठो। पोइ हिनखे जो इहा ख़बर पई, सम्झी वियो त ज़ालुनि सॼो मूंखे मछरायो आहे। पोइ हिन छा कयो, जो उहे जेके 2 राणियूं हुअसि उन राणियुनि खे हिन मुल्क निकाली ॾियारे छॾी, मुल्क निकाली ॾियारे छॾी त बसि निकिरो, तव्हां निभागिन जे चवण ते लॻी, मां पंहिंजे पुट खे माराइण जो हुकुम ॾेई छॾियो, उन्हनि खे मुल्क निकाली ॾेई छॾी। हाणे जो पंहिंजो सिकी लधो पुट हींअर जेरो जाॻंदो पंहिंजे अॻियां ॾिठाई, ॾाढो ख़ुशि थियो। ईअं सम्झो पुट खां माफ़ी पियो वठे त मां हुननि जे चवण ते लॻी, पर पोइ मां ॾाढो पछतायो, मां हुननि खे सज़ा बि ॾिनी, मां हुननि खे सज़ा बि ॾिनी। बसि इन आसिरे में पियो जीअं त थी सघे थो तूं बची वियो जीअं कॾहिं मूंसां मिली, सो अलाह तोखे बचायो ऐं अॼु तोखे अलाह साईं मूंसां मिलायो। पोइ हिनखे पंहिंजे ज़ाल वटि वठी आयो, जेका हिन छोकिरे जी पंहिंजी माउ हुई, उन वटि वठी आयो। उहा पंहिंजे पुट सां मिली, उहा पंहिंजे पुट सां मिली, उहा वीचारी रोई रोई ऐं पिटींदी ई पई हुननि खे पाजुनि खे त अलाह मुंहिंजो हक़ु कंदो, अलाह मुंहिंजो हक़ु कंदो। पोइ उहा पंहिंजे पुट सां मिली, सालनि खां पोइ मिलिया, सालनि खां पोइ मिलिया मां पुट। वरी हिन पंहिंजी ज़ाल बि हुननि सां मिलाई, ज़ाल बि हुननि सां मिलाई। बादशाह हिन खां ईअं सम्झो रोई वरी माफ़ी वरिती, बादशाह रोई माफ़ी वरितसि। बादशाह चयसि बाबा हाणे बादशाही तूं संभाल, बादशाही तूं संभाल, मूंखे छॾ त मां पंहिंजी अलाह अलाह कयां। पोइ शहज़ादो पाण, पंहिंजी माउ, पंहिंजी घरवारी सभु गॾिजी हमेशह इज़त आबरू ऐं राज बाग सां ख़ुशि गुज़ारण लॻा।